नवाबशाह लॻ सुरहाणी रेलवे स्टेशन भरिसां कराची खां पंजाब वेंदड़ हज़ारा एक्सप्रेस तेज़ रफ़्तारी ऐं गुज़िरियल ख़तरनाक बरसातुनि पवण बाद ज़बून हाल रेलवे ट्रैक जी मरम्मत न करण जे नतीजे में रेलवे ट्रैक जूं पटड़ियूं झुकी वञण जे नतीजे में हज़ारा एक्सप्रेस रेलगाॾी जूं 10 बोगियूं ओचितो धमाके सां पटड़ी तां लही परे वञी किरियूं। ख़तरनाक हादसे बाद वाक़े वारो हंधि क़यामत सुगरा जो मंज़र पेश करण लॻो। मुसाफ़िरनि में उबॾारींदड़ ऐं कीहूं बर्पा थी वियूं। अचानक से डब्बा कल्टी हुआ है और पता नहीं है, डब्बा जैसे ही कल्टी हुआ है फिर पता नहीं है कोई लोग कहाँ छोड़ नीचे आ गए, कोई कहाँ चले गए और पता नहीं है सारा। केतरी देर ताईं ज़ख्मी बेयारो मददगार तड़पंदा रहा पर इंतज़ामिया पारां का बि वक्त सिर ॿाहिरि न थी सघी। वाक़े खां काफ़ी देर गुज़रण खां पोइ नवाबशाह सकरन टंडो आदम ऐं ॿियनि शहरनि मां ईदी एम्बुलेंस समेत मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि सरकारी एम्बुलेंसिस खां सवाइ इलाइक़े वासियुनि पंहिंजी कारनि डाटसन ऐं गाॾियुनि में ज़ख़्मियुनि खे खणाए PMU अस्पताल, नवाबशाह तालका अस्पताल, सकरंड सुरहाड़ी अस्पताल ऐं ॿियनि भरपासे जे अस्पतालनि में मुंतक़िल कयो। बस पटरी से उतर गई ट्रेन, बस वही पता लगा हम तो घसीटे खा रहे हैं। अल्लाह के बरम से बच गया, जब बचने वाले तो नहीं थे, अल्लाह ने बचा दिया। अल्लाह का बड़ा बड़ा करम है। ख़तरनाक हादसे में आख़िरी इतलान ताईं 18 मुसाफ़िरनि जे फ़ौत थियण जो पतो पइजी सघियो आहे, जॾहिं त 7 खां वधीक मासूम ॿारनि, 9 खां वधीक औरतुनि ऐं 22 खां वधीक मर्दनि मजमूई तौर 38 शदीद तरीन ज़ख़्मियुनि खे अस्पताल आंदो वियो। बहुत तेज़ गाड़ी थी तो पीछे नीचे वो लगा हुआ था, पुल था नीचे, बस उधर जाके डब्बे कल्टी हुए। हैरत ऐं इंसानियत सोज़ ॻाल्हि हीअ आहे त एॾे वॾे ख़तरनाक हादसे जे बावजूदि PMU अस्पताल जो मेडिकल सुप्रिटेंडेंट अस्पताल मां ग़ाइब रहियो ऐं साहिब मौसूफ़ इन्ही वक़्तु अस्पताल अचण जी महिरबानी फरमाई जॾहिं सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह PMU अस्पताल आयो। जैसे बस राड़ी क्रॉस किया ना, उसके बाद डर बस, और 2 में था, बस अल्लाह ने बचाया। 2 नंबर बोगी तो बिल्कुल प्रेस हो गई थी, बहुत लोग प्रेस हुए थे, बस अल्लाह ने मुझे पता नहीं कैसे बचाया, कैसे नहीं समझ सका। इन्ही ख़तरनाक हादसे में फ़ौत थी वियल बदनसीब इंसाननि जे लाशनि जी सुञाणप मुमकिन न थी सघी आहे, जिन शदीद तरीन ज़ख़्मियुनि खे PMU अस्पताल नवाबशाह आंदो वियो आहे। उन्हनि जूं ज़िंदगियूं बचाइण लाइ अस्पताल जा डॉक्टर अमलो जद्दोजहद करे रहिया आहिनि, जॾहिं त शहरीन पाण मुरादो सोग में कारोबार बंदि करे ज़ख़्मियुनि जूं हयातियूं बचाइण लाइ अस्पताल पहुता आहिनि। ख़तरनाक हादसे खां पोइ सूबाई हुकूमत ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह इन्ही अलमनाक हादसे ते गहरे ॾुख जो इज़हार कंदे पाक आर्मी ऐं सिंध रेंजर्स जे जवाननि खे हादसे वारे हंधि पहुची हेलीकॉप्टर जी मदद सां ज़ख़्मियुनि खे फौरी तौर अस्पताल, जॾहिं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजूं समूरियूं मसरूफ़ियतूं पासीरियूं करे PMU अस्पताल नवाबशाह पहुतो, जिते वज़ीर आला सिंध दाख़िल ज़ख़्मियुनि सां अयादत कई ऐं उन्हनि खां उन्हनि जे ख़ानदाननि बाबति हाल अहिवाल मालूम कया।